अस्सलाम वालेकुम शागिर्द साथियों, मैं डॉक्टर अयाज़ कीरियो। शागिर्द साथियों, सिंध यूनिवर्सिटी जे एडमिशन जे सिलसिले में जेके 2 मरहला प्री एंट्री टेस्ट जा हुए खुशअस्लूबी सां मुकमल थिया ऐं हिन 2 मरहलनि खां पोइ जेको नेक्स्ट मरहलो हूंदो आहे सिलेक्शन जो, उन फॉर्म कंप्लीट करे सबमिट करिणो आहे त जीअं तव्हां सिलेक्शन प्रोसेस जो हिसो थियो। हिन सिलेक्शन प्रोसेस जो हिसो थियण जे लाइ जेके कुझु गुज़ारिशात या सजेशन्स मुंहिंजे तरफ़ां आहिनि तव्हांजे लाइ। शागिर्द साथियों, सिंध यूनिवर्सिटी हिन साल जेको कट ऑफ स्कोर मुक़ररु कयो आहे उहो 30% आहे, यानी कि अहिड़ा ॿार जिन 30 मार्कूं खयूं आहिनि प्री एंट्री टेस्ट में उहे एलिजिबल हूंदा एडमिशन जे लाइ। उहे ॿार जिन जो स्कोर 30 खां घटि आहे उहे एलिजिबल न हूंदा कंहिं बि कैटेगरी जे लाइ, वो चाहे सेल्फ फाइनेंस हुजे, स्पेशल सेल्फ हुजे या इवनिंग कैटेगरी हुजे। उहे ॿार हिन साल एडमिशन जे लाइ एलिजिबल न हूंदा। हिन खां पोइ शागिर्द साथियों, जेका ॿी इम्पॉर्टेंट ॻाल्हि आहे उहा इहा आहे त असांजो जेको एडमिशन पोर्टल आहे उहो छंछर खां वठी ओपन कयो वेंदो शागिर्द साथियुनि लाइ, त जीअं उहे पंहिंजो फॉर्म मुकमल कनि, पंहिंजा डॉक्यूमेंट्स यानी कि SSC मैट्रिक जी मार्क्स सर्टिफिकेट ऐं HSC पार्ट 2 यानी कि इंटरमीडिएट मार्क्स सर्टिफिकेट अपलोड कनि ऐं उन सां गॾोगॾु पंहिंजूं चॉइसिस ॾियनि। मोस्ट ऑफ दी स्टूडेंट्स जेके असांजा शागिर्द आहिनि उहे इहा ग़लती कंदा आहिनि त उहे घटि चॉइसिस ॾींदा आहिनि। शागिर्द साथियों, तव्हां जंहिं शोबे में पढ़णु चाहियो था उनखे नंबर 1 ते रखंदो। असांजो जेको सिलेक्शन प्रोसेस आहे उन में सभ खां पहिरीं नंबर 1 ते जेका तव्हांजी चॉइस हूंदी उहा खणंदो ऐं तव्हां ऐं ॿियनि शागिर्दनि जे स्कोर खे कंपेयर कंदो। पोइ जेको ॿार उन में टॉप हूंदो उनखे उहा सिलेक्शन मिलंदी। जेकॾहिं ॿिया ॿार तव्हां खां नंबर 1 चॉइस में टॉप ते आहिनि त उन खां पोइ तव्हांजी जेका ॿिए नंबर वारी चॉइस आहे उहा पिक थींदी ऐं वरी उन ते सॼो प्रोसेस थींदो ॿियनि ॿारनि सां त तव्हां छा ॿिए नंबर चॉइस में एलिजिबल आहियो। ऐं अहिड़े तरीक़े सां इहो सिस्टम 2, 3, 4, 5 या जेका तव्हांजी आख़िरी चॉइस हूंदी ओसी ताईं तव्हांखे मेरिट जे अंदरि कॉम्पीट कराईंदो। काफ़ी सारा शागिर्द साथी असां वटि अची करे इहो चवंदा आहिनि त साईं फ़लाणे सजेस्ट कयो त तव्हांजी जेका एडमिशन टॉप वारे में थियणी कान्हे, इन करे जंहिं में पढ़णु चाहियो था उनखे विच में रखो, त महिरबानी करे इहा ग़लती न कयो। या त आख़िरी चॉइस जंहिं में पढ़णु चाहियो था उनखे आख़िरी चॉइस रखो त जीअं उहा तव्हांखे मिलंदी। त इहे बिल्कुलु ग़लति ॻाल्हियूं आहिनि। अहिड़ी का बि सिस्टम जे अंदरि प्रोसेस मौजूदु कोन्हे जेको आख़िर खां या विच खां स्टार्ट करे हूंदी। सो महिरबानी करे जंहिं बि शोबे में तव्हां पढ़णु चाहियो था उनखे नंबर 1 ते थी वेंदी। शागिर्द साथियों, असां वटि 2 कैटेगरीज़ आहिनि डिग्री प्रोग्राम्स जूं। हिकिड़ा कोटा ओरिएंटेड डिग्री प्रोग्राम्स आहिनि ऐं ॿिया ओपन मेरिट डिग्री प्रोग्राम्स आहिनि। कोटा ओरिएंटेड जो मक़सदु इहो आहे त जंहिं बि ज़िले जी कोटा या सीट आहे उन ज़िले जा ॿार उन सीट लाइ कॉम्पीट कंदा। अहिड़े ई तरीक़े सां ओपन मेरिट जी मुराद इहा आहे त पूरे सिंध प्रोविंस जे अंदरि कोई बि ॿार कॉम्पीट करे सघे थो। जॾहिं त इन ओपन मेरिट में ऐं कोटा ओरिएंटेड में असांजी जूरिसडिक्शन जेका आहे उहा डिवाइड थियल आहे, यानी कि अपर सिंध जे लाइ हिकिड़ी जूरिसडिक्शन आहे ऐं लोअर सिंध जे लाइ ॿी जूरिसडिक्शन आहे। पर हिन सिलेक्शन मिलण खां पोइ जेको ॿियो प्रॉब्लम असां नोट कयो आहे शागिर्दनि जो उहो इहो त शागिर्द साथी जेकॾहिं उन्हनि खे पंहिंजे पसंदि वारे शोबे में एडमिशन न मिलंदी आहे त हू सम्झंदा इहो आहिनि त हाणे मूंखे हिन में पढ़णो न आहे, इन करे मूंखे हिन जी फीस न आहे ॾियणी। अहिड़ा ॿार जिन जी अगरि कंहिं बि शोबे जे अंदरि सिलेक्शन थी वई आहे हुन जी चॉइस मुताबिक़, पर उहा उन जी टॉप प्रीफरेंस न आहे, तॾहिं बि तव्हां जॾहिं उहा एडमिशन फीस पे कंदव त पोइ तव्हां ॿी सिलेक्शन लिस्ट में या 3 में या 4 में अपडेट थींदो, यानी कि अपग्रेड थींदो। पर जेकॾहिं तव्हां फीस न पियारींदव सिस्टम ऑटोमेटिकली इहो अंडरस्टैंड कंदो त ईदर तव्हां सिंध यूनिवर्सिटी जे अंदरि एडमिशन वठण जे लाइ ख़्वाहिशमंद न आहियो, इन करे तव्हां इंट्रस्टेड न आहियो, तंहिं करे हाणे तव्हांखे फर्दर एडमिशन प्रोसेस लाइ कंसीडर न कबो।
ॿी जेका सभ खां वधीक क्वेरी असांखे शागिर्दनि जे तरफ़ां ईंदी आहे उहा हूंदी आहे कैटेगरी, यानी कि जेकॾहिं हिकिड़े ॿार खे असां मेरिट ते बि एडमिशन ॾिनी आहे ऐं सेल्फ फाइनेंस ते बि एडमिशन ॾिनी आहे, ज़ाहिर आहे मेरिट ते हुनजी 10 चॉइस हुनखे मिली हूंदी ऐं उहा साॻी सेल्फ फाइनेंस ते हुनखे 5 नंबर चॉइस मिली हूंदी, बहितर चॉइस मिली हूंदी। हाणे शागिर्द इन कंफ्यूजन में हूंदो आहे त हू फ़ी कहिड़ी पे करे। शागिर्द साथियो, जेकॾहिं तव्हां हिन सिचुएशन में सेल्फ फाइनेंस वारी फ़ी पे कंदव त उन जे अंदरि मेरिट फ़ी कवर थी वेंदी आहे। मीन्स पोइ तव्हांजी सेल्फ फाइनेंस वारी कैटेगरी बि अपग्रेड थींदी ऐं उन सां गॾोगॾु मेरिट जी कैटेगरी बि अपग्रेड थींदी, पर तव्हां फ़ीस सिर्फ़ु हिकिड़ी जेका आहे सेल्फ फाइनेंस वारी पे कंदव। पर जेकॾहिं तव्हां मेरिट वारी फ़ी पे कयो था त पोइ तव्हांजी सेल्फ फाइनेंस वारी जेका कैटेगरी आहे उहा अपग्रेड या अपडेट न थींदी, छो जो सिस्टम पोइ अंडरस्टैंड कंदो त हाणे तव्हां सेल्फ फाइनेंस कैटेगरी जे अंदरि इंट्रस्टेड न आहियो, तव्हां सिर्फ़ु मेरिट कैटेगरी जे अंदरि अपग्रेड थींदव। इन खां अलावा जेके असांखे शागिर्दनि जे तरफ़ां ॿी क्वेरी ईंदी आहे उहा डॉक्यूमेंट्स जे हवाले सां ईंदी आहे। त असांखे SSC जी मार्क सर्टिफिकेट, यानी कि मैट्रिक जी मार्क सर्टिफिकेट, इंटरमीडिएट मार्क सर्टिफिकेट, इहे मैंडेटरी या कंपलसरी आहिनि। कंहिं बि शागिर्द दोस्त वटि जेकॾहिं पास सर्टिफिकेट आहे या अवेलेबल न आहे हिन स्टेज ते, त उहो पास सर्टिफिकेट एडमिशन थियण खां पोइ जॾहिं डॉक्यूमेंट्स जमा थींदा आहिनि त उन टाइम उहो पंहिंजो ओरिजिनल पास सर्टिफिकेट ऐं ॿिया डॉक्यूमेंट्स खणी अची सघे थो। पर मार्क सर्टिफिकेट मैट्रिक ऐं इंटरमीडिएट इहे कंपलसरी आहिनि। उन सां गॾोगॾु जीअं मूं अर्ज़ु कयो त कोटा ओरिएंटेड डिपार्टमेंट्स आहिनि, तंहिं करे डोमिसाइल या PRC शागिर्द जो पंहिंजो जेकॾहिं ठहियलु आहे त उहो अपलोड कंदो बहितर आहे, पर जेकॾहिं उनजो पंहिंजो ठहियलु न आहे त उहो जंहिंमें फादर या मदर जो डोमिसाइल बि अपलोड करे सघे थो। पर उन में इहा हिकिड़ी शर्त आहे जंहिंखे इलाही ॿार इग्नोर कंदा आहिनि या कंसीडर न करे सघंदा आहिनि। त जेकॾहिं तव्हां पंहिंजे पेरेंट जो डोमिसाइल अपलोड कयो था त उन पेरेंट जे डोमिसाइल में जेका चाइल्ड्स लिस्ट आहे उन में तव्हांजो नालो हुजणु ज़रूरी आहे। शागिर्द साथियो, अहिड़ा शागिर्द जेके लॉ यानी कि LLB डिग्री प्रोग्राम जा ख़्वाहिशमंद आहिनि ऐं उन में दाख़िला वठणु चाहिनि था त उन्हनि लाइ HEC तरफ़ां जेका लेट टेस्ट थींदी आहे उनजो स्कोर कार्ड वैलिड आहे। सिर्फ़ु लॉ जे लाइ जेकॾहिं तव्हांजी सिलेक्शन थी वेंदी त उनजो ॿियो मरहलो इहो हूंदो आहे त तव्हांखे जेको लेट स्कोर कार्ड आहे उहो असां वटि एडमिशन ऑफिस में वेरीफाई करिणो हूंदो आहे। पुठियनि सालनि में असां अहिड़ा प्रॉब्लम्स बि साम्हूं आया त काफ़ी शागिर्दनि खे उहो पंहिंजो लॉ एप्टीट्यूड स्कोर कार्ड जेको आहे वेरीफाई न पिया कराए सघनि, यानी कि जेको HEC जो पोर्टल आहे उहो उन ते लॉगिन न पिया थी सघनि, या त उन्हनि खे पासवर्ड विसरियल हो या उन्हनि खे पंहिंजी ID विसरी वञे थी। तंहिं करे इहो लाज़िम आहे त तव्हांजी जेकॾहिं लॉ डिग्री प्रोग्राम जे अंदरि एडमिशन थी वेंदी त तव्हांखे लेट स्कोर कार्ड वेरीफाई कराइणो पवंदो। इन खां अलावा अहिड़ा शागिर्द साथी जेके असां वटि कंप्लेन कंदा आहिनि त असांखे तमामु घटि टाइम मिलियो ऐं असां कोई ॿार सिलेक्शन लिस्ट जे मुक़ररह तारीख़ ताईं न पे कंदो आहे, यानी कि सिस्टम उनखे पोइ फर्दर एडमिशन प्रोसेस लाइ कंसीडर न कंदो आहे। अंडरस्टूड हूंदो आहे त उहो ॿार या त ॿिए पासे किथे सिलेक्ट थी वियो आहे या हू हिते एडमिशन वठणु नथो चाहे। तंहिं करे आउं हिकु दफ़ो वरी तव्हांखे इहा गुज़ारिश कंदुसि त हीउ सॼे साल जो हिकिड़ो प्रोसेस आहे। हर ॿार खे या हर माइटनि खे इहो अंडरस्टूड हुजणु खपे त यूनिवर्सिटी जे अंदरि जॾहिं एडमिशन या सिलेक्शन थींदी त उनजी फ़ीस ॾियणी हूंदी आहे। असांजी जेका फ़ीस आहे उहा ॾाढी नॉमिनल ऐं घटि आहे। मेरिट जी फ़ीस कोटा ओरिएंटेड ऐं ओपन मेरिट जेके डिपार्टमेंट्स आहिनि उन में थोरो वेरिएशन या फ़र्क़ु हूंदो आहे, पर इहा एवरेज जेका आहे 38,000 खां वठी 45,000 जे विच में थिए थी पर ईयर। सो महिरबानी करे शागिर्द ऐं उन्हनि जा वालिदैन एतिरो बंदोबस्तु करे रखनि त जीअं ई तव्हांजे ॿार जी सिलेक्शन थिए त घटि में घटि तव्हां मुक़ररह तारीख़ जे अंदरि फ़ीस पे करे एडमिशन जे फर्दर प्रोसेस लाइ एलिजिबल थी वञो। उहे शागिर्द साथी
जिन खे चॉइसिस में प्रॉब्लम आहे त मुंहिंजी हिकिड़ी पहिरीं वीडियो ऐं हिन वीडियो सां लिंक कंदुसि जंहिंमें मूं सिंध यूनिवर्सिटी जे अंदरि जेके बि डिग्री प्रोग्राम्स आहिनि उन्हनि जी तफ़सीली डिटेल ॾिनी आहे कैटेगरी वाइज़ त भई जेकॾहिं तव्हां मेडिकल जे अंदरि इंट्रस्टेड आहियो त तव्हां वटि कहिड़ा शोबा आहिनि, जेकॾहिं तव्हां बिज़नेस में इंट्रस्टेड आहियो त तव्हां कहिड़नि शोबनि खे ऑप्ट करे सघो था। तव्हां महिरबानी करे मुंहिंजी उहा जेका पुराणी वीडियो आहे जेका हिन वीडियो सां लिंक कयां थो उनखे ज़रूरु ॾिसिजो। शागिर्द साथियो, उमेदु कयां थो त हीअ वीडियो तव्हांजे लाइ हेल्पफुल साबित कयो ऐं आउं इहा बि तव्हांखे गुज़ारिश कंदुसि त शागिर्द साथियुनि जी वधि खां वधि ॼाण जे लाइ हिन वीडियो खे शेयर कंदा पंहिंजे दोस्तनि में त जीअं उहे बि हिन इंफॉर्मेशन मां फ़ाइदो वठी सघनि। तव्हां सभिनी शागिर्द साथियुनि जी तमामु घणी महिरबानी।